शहदादपुर जे वाबडा हेस्को सब डिवीज़न 1 में खुली कचहरी कोठाई वई, जंहिंमें SE मुश्ताक अहमद अब्बासी, DCM हेस्को नवाब शाह, XN हेस्को सांगड़, SDO 1 ऐं 2 ऐं शहरियन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते शहरियन ऐं वाबडा अमलदारनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कॾहिं कॾहिं असांजा ट्रांसफार्मर अवेलेबल न हूंदा आहिनि, अंडर रिपेयर हूंदा आहिनि, त थोरो टाइम लॻंदो आहे उन में। बाक़ी ट्रांसफार्मरनि जी काई कमी कान्हे का, ऐं कोशिशि कयूं था त तव्हांजा केसिस बि जेके आहिनि न असां मोकिले छॾिया आहिनि हैदराबाद, ताकी एडिशन में असां ट्रांसफार्मर तव्हांखे ॾियूं। रमज़ान खां अॻु में इनशाला 2-4 ट्रांसफार्मर ॾींदासीं शहर खे, हिते शहदादपुर खे बि ॾियूं पिया। हींअर असां टोटल जेके बि असांजी ट्रालियूं हुयूं, एमरजेंसी ट्रालियूं, उहे बि टोटल असां एक्टिव करे छॾियूं आहिनि। उन खां अलावा असां एमरजेंसी सेंटर बि इस्टेब्लिश करे छॾिया आहिनि पंहिंजी मैनेजमेंट जे तरफ़ां, त ही भलारे रमज़ान में जेके रोज़ेदार आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न अचे। अॼु असां खुली कचहरी हिते इनकाद कई आहे त जीअं माण्हुनि जा जेके मसला आहिनि, स्पेशली बिलनि जे हवाले सां, उन्हनि खे बजाए जे नवाब शाह या सांगड़ वञिणो पए, गर्मी में परेशान थियनि, त उन्हनि जे शहर में ई वञी माण्हुनि जा मसला ॿुधूं ऐं जिन जा जाइज़ मसला आहिनि उहे हल कयूं। कैमरामैन अली नवाज़ सिरेवाल सां गॾु असद दैरी, सिंध TV न्यूज़।